मेमोरी ते काफ़ी रिसर्चिस ऐं बुक्स शाया कया विया आहिनि जेके इंशाल्लाह असीं पंहिंजनि ईंदड़ वीडियोज़ जे अंदरि ज़रूरु डिस्कस कंदासीं। पर हिन वीडियो जे अंदरि असीं निमोनिक्स यानी मेमोरी ट्रिक्स जो ज़िक्र कंदासीं, जंहिंजे ज़रिए असां खोड़ सारी मालूमात आसानीअ सां यादि करे सघूं था। इन निमोनिक्स जे ज़रिए ई 40,000 लफ़्ज़ यादि करे वर्ल्ड रिकॉर्ड ठाहियो वियो। सो अचो त पहिरीं ट्रिक खां शुरू करियूं था, जेका आहे चुनकिंग। चुनकिंग खे असां नाले मां ई सम्झी सघूं था त कंहिं मालूमात खे ग्रुप्स में विराए आसानीअ सां यादि करणु। इन ॻाल्हि खे असां हिकु मिसाल जे ज़रिए सम्झी सघूं था। मिसाल, मूंखे शॉपिंग में खीर, कॉफ़ी, ब्रेड, केला, अंब ऐं सूफ़ वठी अचिणा आहिनि ऐं इहे मूंखे एट अ टाइम यादि नथा पवनि। पोइ इन मसइले खे चुनकिन वारी ट्रिक जी मदद सां हल करे सघिजे थो, इन्हनि मां फैमिलियर शयुनि खे ग्रुप्स में विराए। जीअं ब्रेकफास्ट वारे ग्रुप में खीर, कॉफ़ी ऐं ब्रेड ऐं फ्रूट्स वारी लिस्ट में केला, अंब ऐं सूफ़ रखी आसानीअ सां यादि करे सघिजे थो। ॿी ट्रिक आहे एक्रोनियम। एक्रोनियम जे अंदरि वॾनि लफ़्ज़नि जूं सिंपल एब्रीवेशन्स ठाहे उन्हनि खे यादि करे सघिजे थो। मिसाल, लाइट एम्प्लीफिकेशन बाय द स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन। इहो सॼो यादि करणु थोरो मुश्किल आहे, पर इन खे एब्रीवेट करे सेकंड्स जे अंदरि यादि करे सघिजे थो। इन जे वॾनि लफ़्ज़नि जो फर्स्ट लेटर खणी हिकु नंढे लफ़्ज़ लेज़र जे अंदरि सॼो जुमिलो समाए सघूं था। टी नंबर ट्रिक आहे एक्रोस्टिक। एक्रोस्टिक हिकु अहिड़ो पोयम या कंहिं जुमिले जे पहिरें लेटर्स जी सीरीज़ आहे जेके मिली करे लफ़्ज़ या लफ़्ज़ ठाहिनि था। मिसाल, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट ऐं साउथ, इन्हनि जा पहिरियां लेटर्स मिली करे लफ़्ज़ न्यूज़ ठाहिनि था। ऐं अक्सर असांजे सोलर सिस्टम में प्लैनेट्स जी सीक्वेंस पुछी वेंदी आहे, उनखे बि इन ट्रिक जी मदद सां ई यादि करे सघिजे थो। जीअं माय वेरी एक्सीलेंट मदर जस्ट सर्व्ड अस नूडल्स। इन्हनि सभिनि लफ़्ज़नि जे पहिरें लेटर्स जे ज़रिए असां प्लैनेट्स खे सुञाणे सघूं था। चौथो निमोनिक आहे म्यूज़िक। म्यूज़िक ऐं रिदम जे ज़रिए बि असां बहितरीन तरीक़े सां काई मालूमात यादि करे सघूं था। जीअं अगरि ॿारनि खे कोई पोयम रिदम सां यादि करायो वञे त जल्दी यादि थी वेंदो आहे। असांखे पैराग्राफ या लाइन्स खे पंहिंजूं रिदम्स ॾेई करे तमामु आसानीअ सां यादि करे सघूं था। सो इन्हनि निमोनिक्स मां तव्हांखे कहिड़ी निमोनिक वधीक बहितरु लॻी, असांखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो सां। वस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह।